सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ज़हर ज़िंदगी अदा मां तोखे चवंदसि त तूं हितां वापसि हली वञ। ना दी मां तोखे अकेलो छॾे हितां कीअं हलियो वेंदुसि। मुंहिंजी त क़िस्मत ई हिन घर सां जुड़ियल आहे, पर तूं पाण खे सुरनि में छो थो विझी मुंहिंजा भाउ। जीजा अञा त कमाल खान कंहिंखे कुझु बि कोन थो चवे। कमाल खान इन इंतज़ार में आहे त असां का ग़लती कयूं। जीजा असां ग़लती कोन कंदासीं, हू असांखे छो मारींदो? छोटू असां का ग़लती कयूं या न कयूं, पर हू असांजी ग़लतियुनि जी ग़ुलामी आहे। हू असांजी कान का ग़लती कढी वठंदो। अदी हिन वक़्तु हर शइ कमाल खान जे हथ में आहे ऐं असां हुनजा मुहताज बणिजी विया आहियूं। उहे बि असांखे मारींदो। मुंहिंजा भाउ हू मुकमल तरह सां असां मां आज़ादी चाहे थो। हिन घर में एसी ताईं कमाल खान खे निंड न ईंदी जेसी ताईं मां रहियल आहियां, ऐं उनखे हर वक़्तु ख़तरो ई रहंदो। असांखां वधीक ख़तरो उनखे रबनि मां आहे। अदी रबनि हुनजी नज़रुनि खां तमामु परे आहे, पर जेके हुन सां गॾु वेठल आहिनि उन मां ख़तरो वधीक अथनि। अदी तूं बि त इहा ई शइ चाहींदी न त कमाल खान ख़ौफ़ में रहे। उन सां गॾु मूंखे तुंहिंजो ख़ौफ़ बि रहे थो मुंहिंजा भाउ। हिन जे करे चवां थी त तूं वापसि मोटी वञ। ना अदी चयुमि न तोखे हितां छॾे मां कॾहिं बि कोन वेंदुसि। रबन आकम खान जे माण्हू शम्मू खे मारे छॾियो आहे। हाणे किथे तव्हां बि लापरवाही न कजो जो तव्हांखे बि घुमड़ी हली वञे। बाबा साईं असां त एतिरा लापरवाह न आहियूं, पर रबन खे एतिरी छूट छो? रबन खे मूं छूट न ॾिनी, रबन खे छूट तव्हां ॾेई वेठा आहियो। कंहिं तव्हांखे रोकियो आहे? रबन तव्हांखे जिथे बि मिले हुनखे गोली हणी पूरो करे छॾियोसि। उनखे पूरो तरह कंदासीं जॾहिं उनजे टिकाणे जी असांखे ख़बर पवंदी। रबन जे ठिकाणे जी ॻोल्हा मां त तव्हांखे कोन करे ॾींदुसि न, इहा ॻोल्हा तव्हांखे करणी आहे। बाबा साईं तव्हांजो हुकुम हुजे सो लाइ मां रबन जी ॻोल्हा कयूं। इहा ग़लती हाकम खान कई जो पंहिंजो माण्हू रबन जे पोयां लॻाई, पोइ हुनजो लाश खणाया। हिन करे तव्हां सभु होशियारी सां रहो। रब हिन ॻोठ जो रुख ज़रूरु कंदो। जेकॾहिं रब हिन ॻोठ जो रुख करे त पोइ हिनखे ज़िंदा वापसि न ॾिजो। बाबा साईं हेॾे आयो त मारियो वेंदो। बाबा साईं तव्हां बेफ़िक्र रहो, तव्हांजे पाछे ताईं बि रबन न पची सघंदो। मूंखे पंहिंजो ख़ौफ़ न आहे, मूंखे तव्हां सभिनी जो ख़ौफ़ आहे। मां नथो चाहियां त मुंहिंजे हमराह में गणप शुरू थी वञे। सुबुह जो ख़बर पवे त 2-3 बचा आहिनि, इन करे तव्हां पंहिंजो पहिरों सख़्तु करे छॾियो। मां तव्हां ॿिन्हिनि जे करे हिते रहंदा, न त हिन फोन मूंसां वॾी झूठ कई आहे। मामो आहे बेलछणो, तूं हिनजी दिलि में न कर। जे ही बेलछणो आहे न त पोइ हिनखे ॿधी छॾियो, जा हिन घर मां तड़े कढोसि। ईअं ई कंदासीं मुंहिंजी सुलछणी जीअं तूं चईं थी। अकुल कयो छोरो, अकुल कयो। पराई माई जे करे पीउ खे मारींदो। ही पराई न आहे, हाणे थियण वारी मुंहिंजी ज़ाल। छा चई? मोहम्मद विड़ो विड़ो कुतनि जी विड़ो, तव्हांखे मां कोन छॾाईंदुसि। सोट हिननि खे मां छॾायां? सोट छॾींदी पाण में विड़ी निबरनि। अरे कोई निपाली वांगुरु चोट छॾाए। न न तूं शादी त कर, मां तुंहिंजा लाॾा से राग आहियां। हा तूं छॾ, ए माण्हू पाण खे बेवकूफ़ बनाए तमाशो ठाहे थी ॾाढो थी। और है न तव्हां असांजो पताशो ॾिसो था। हा पहिरियों मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, तव्हां पहिरियों पाण में फ़ैसिलो कयो त केरु मूंसां शादी कंदो, उन खां पोइ मां पंहिंजो फ़ैसिलो कंदीसि। सोट सही फ़ैसिलो कयो आहे, हाणे तव्हां टई पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो। इहो सही फ़ैसिलो आहे। ही छोरा पाण में कोन ठहंदा, इन सां शादी कंदो तूं। हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त ओठे जहिड़े राकास खे कमाल खान छो घुरायो? ख़बर नथी पए सोडल कमाल खान लाइ छा वते थो कंदो। पहिरियां त कमाल खान चयो ओठो दुश्मन बणिजी वियो आहे। इक़बाल हिननि खे न विढ़ंदे देरि न ठहंदे देरि लॻे थी। कमाल खान इलेक्शन में बीहे थो, इन जे करे दोस्तनि जी मदद पवंदुसि, पर दुश्मन खे बि पाण सां मिलाइण जी कोशिशि कंदो। छा ओठो सचाई कंदो? ज़ाहिर आहे ओठे खां एतबार वठंदो न।
बाक़ी ये कमाल खान भरोसो करणो वारी न आहे। ये रबन तव्हांजे साओ अची वियो। हा बाबा साईं, इन मां साफ़ ज़ाहिर आहे त असां रबन जी ॻोल्हा कोन पिया कयूं, पर हू बि असांजी ताड़ में आहे। बाबा साईं रोज़ तव्हांजा ते कमाल खान जी सिर्फ़ु पंध आहिनि, हिन करे तव्हांखे बि थोरो ख़्यालु सां वञिणो पवंदो। मोबा जो मां अकेलो वियो हुयुसि, पर अॻिते तव्हांखे पाण सां गॾु वठी हलंदुसि। चओ कमाल खान खे त हू रबन जो पिलो करे। रबन खे फासण लाइ कमाल खान ओठे सां ठाह पियो करे। ओठे खां वधीक ॿियो तव्हांखे कमीनो शख़्स कॾहिं बि कोन मिलंदो, हुन खां सिर्फ़ु तव्हांखे धोखो ई मिलंदो। मोबा इन ॻाल्हि खे मां सम्झां थो, पर कमाल खान ओठे मथां कलमो थो भरे। बाबा साईं किथे ईअं त न आहे ओठो ऐं कमाल खान पाण में गॾिजी तव्हांखे मारण जी साज़िश था कनि। कमदार कमाल खान इलेक्शन में बीहे थो, उनखे ख़बर आहे जेकॾहिं मुंहिंजा वोट उनखे न मिलिया त हू कॾहिं बि कोन खटींदो। हू ॿार न आहे जो मूंसां दुश्मनी करण जी ग़लती कंदो। छा तव्हां नथा बीहो बाबा साईं? इन तक में कमाल खान बीहंदो, जेकॾहिं खटे थो वञे त ठीकु, न त पोइ वजन सालनि खां बाद में मां बीहंदुसि। वठा मूंखे पक कई त तूं ज़रूरु ईंदे, तूं वाइदे जो पको आहे। कमाल खान, मां केॾो बि सिधो तोसां छो न हुजां, पर यार तूं हर वक़्तु मुंहिंजे मारण जी प्लानिंग ठाहींदो थो वञे। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधा, आख़िर तोखे मूं मां कहिड़ो ख़तरो आहे? पोइ त जो उठा मां तोखे ज़िंदगी जी हक़ीक़त ॿुधायां पंहिंजी, त ज़िंदगी में मां कॾहिं बि वॾे खां एतिरो ख़ौफ़ न खाईंदो हुउसि जेतिरो तोखां डजंदो हुयुसि। ऐं मूंखे पूरी ख़बर हुई, पक हुई त अदा वॾा मुंहिंजूं ग़लतियूं माफ़ु करे छॾींदो, पर तूं मूंखे कॾहिं माफ़ु कोन करी। कमाल खान, जेकॾहिं मां तोखे मारणु चाहियां त अलाए केतिरा मूंखे मौक़ा मिलिया, पर मां तोखे न मारियो। हर वक़्तु मां दरगुज़र कंदो रहियुसि, छो त ताक़त असां ॿिन्ही जे गॾु हुअण सां आहे। पर इन ॻाल्हि खे तूं न सम्झी सघंदे कमाल खान। हाणे मां बि सम्झी वियो आहियां उठा, जेकॾहिं तूं गॾु आहीं त मां ताक़त में आहियां, जेकॾहिं तूं मूंसां गॾु न आहीं त मां कमज़ोर सम्झां थो पाण खे। मां अची वियो आहियां कमाल खान, मूंखे इहो ॿुधा, तूं मूंखे कीअं यकीन ॾियारींदे ऐं कीअं भरोसो ॾींदे? जेकॾहिं मां भले साईं ते हथ रखे कसम खणां पोइ त तूं यकीन कंदे। पोइ कॾहिं तो एतबार ॾी? मां तोखे एतबार ॾियण लाइ तयारु आहियां, पर तूं ॿुधा तूं मूंखे कहिड़ो एतबार ॾियारींदे जीअं मुंहिंजो तुंहिंजे मथां यकीन थी वञे। मां तोखे रबन जो सिर तोहफ़े में आणे ॾींदुसि, पोइ तो यकीन कंदे। पोइ तूं मुंहिंजे सिर जो साईं बणिजी वेंदी। हाणे मूंखे इहो ॿुधा त तूं रबन खे कॾहिं मारींदे? ओठे वरी हथ ॾिनो आहे कमाल खान खे, तव्हां ॿिन्ही खे छॾाइणु आहे। हाणे इहा ख़बर नथी पए त कमाल खान ऐं हाकिम खान इन ओठे सां हथ मिलाइनि था या उनखे बि गफ़ार खान जी धोखे सां मारींदा। ज़ाहिर आहे अदा ओठे खे उन्हनि मथां अटा न भरोसो हूंदो, तॾहिं त वञी उन्हनि सां हथ मिलायो अथसि। वारिस ऐं गफ़ार खान जे कातिलनि सां सोट ओटे खे हथ मिलाइणु न खपे हा। कुंज हाणे दुश्मननि खे कॾहिं बि ओठो सीने सां कोन लाहींदो। जीअं उन्हनि ड्रेस गफ़ार खान सां धोखो कयो आहे न, तीअं ओठो बि उन्हनि सां कंदो। कमाल खान खे धोखो ॾियणु ॾाढो ॾुखियो आहे। हा भेण, तूं सही चई रही आहे। इन कमाल खान खे धोखो ॾियणु मुश्किल ज़रूरु आहे, पर नामुमकिन न आहे। थी सघे थो त ओठो जे मक़सद लाइ वियो आहे, मैदान में कामयाबु थी वञे। ओठा छा थो सम्झी? उन्हनि मुंहिंजो हथियार खसियो, उन करे जो कमाल खान खे तुंहिंजे मथां भरोसो न आहे। कमाल खान हाणे मुंहिंजे मथां कॾहिं बि भरोसो न कंदो। जेकॾहिं तूं अहिड़ो को भरवसे वारो कमु कंदे त पोइ थी सघे थो जे तुंहिंजे मथां हुनजो भरोसो थी वञे। इन लाइ हू रबन जो सिर घुरे थो। छा रबन जो सिर उनखे आणे ॾियां? इहो त तुंहिंजे किरदार मथां आहे ओठा। कालू, मूंखे पिस्टल घुरिजे, छा तूं अरेंज करे सघे? न ओठा, हिते हथियार रखण जी मूंखे इजाज़त न आहे, छो त कमाल खान असां ॿिन्ही खां ख़ौफ़ज़दा आहे। हाणे जेसि ताईं कमाल खान खे पूरो भरोसो नथो ॾेई सघां, उनखे धोखो ॾेई न सघंदुसि। साईं, चांहि
तोखे कंहिं चयो त मुंहिंजे लाइ चांहि खणी आ? हा जीजा चयो आहे त कमाल खान खे चांहि ॾींदो कर। ॿुध, हिन में ज़हर त कोन मिलायो अथई? इहा चांहि असां बि पीती आहे साईं। यकीन के साईं हिन में ज़हर न आहे। अच्छा, तव्हां पीती आहे? जेकर हिन में ज़हर हो त मां तोखे खां बची वेंदुसि, पोइ तव्हां मां केरु मूंखां कोन बचंदो। ऐं हा, चइजे जीजा खे त जेको थी गुज़रियो आहे हुनखे विसारे छॾे। जेकर तव्हां सभिनी खे हिन घर में रहणो आहे, पोइ हाणे जीअं मां चवां तीअं थिए। हाणे तव्हांजी नंढड़ी ग़लती तव्हांखे माराए सघे थी। हलाए बाबा साईं जो ख़ैर। बाबा साईं कमाल खान ॾांहुं वञण जो इरादो आहे छा? न कमदार, कमाल खान सां मिलण जो प्रोग्राम सुभाणे आहे। कमदार ॿई सुभाणे पार्टीअ जे चेयरमैन ॾे वेंदासीं। जेकॾहिं हू असांखे पार्टीअ जी टिकट ॾियनि था त ठीकु आहे, न त आज़ादु उमेदवार बीहंदासीं। टिकट तव्हां वठिजो बाबा साईं। असां इहो ई चाहियूं था त पहिरियों दफ़ो इलेक्शन तव्हां ई विढ़ो, मथों वारो कमाल खान खे ॾिजो। मोहब गफ़ार खान जे करे कमाल खान जा वोट असां खां घणा आहिनि। मोहब जिते कमाल खान 100 ॻोठ कवर कंदो न, उते असां 30-40 ॻोठ कवर कंदासीं। तूं ॿुधाए त इहो कमाल खान चाहींदो त असां उन खां पहिरियां अचूं? बाबा साईं, जेकॾहिं कमाल खान हिकु चकर हिन सीट तां खटे थो अचे त पोइ कॾहिं बि उहो हथु न खणंदो। कमाल खान जी असां तॾहिं मदद कंदासीं जो हू 5 सालनि खां पोइ सूबाई सीट असांजे हवाले कंदो, ऐं मथी सीट ते हू पाण हलियो वेंदो। बाबा साईं, इन लालच में थी सघे थो त हेठी सीट पाण खे मिली वञे। मां हिन चकर इहा ई कोशिशि कंदुसि त कमाल खान मथी सीट ते बीहे, ऐं मां हेठीअ ते वधीक इहा पार्टी चेयरमैन सां मिलण खां पोइ ख़बर पवंदी त उहो असांखे 2 टिकेटूं ॾियनि था या 1 टिकेट। अंकल, बाबा साईं, तव्हां ॻोठ वारनि खे ज़मीन जो आसरो ॾिनो हुयो। सभु ॻोठ वारा उताक जे ॿाहिरां गॾु थी विया आहिनि। कालू ज़मीन सभिनी खे मिलंदी। हाणे तूं हीअं कर जो ॿाहिरि वञी दर ते बि 2-3 माण्हू करे अंदरि मोकिल। ठीकु आहे बाबा साईं, जेको आवाज़ जो हुकुम। गौर, ओठो जीअं ॿार उताक में दाख़िल थिए न त हुनजी झड़ती ज़रूरु ॾिजे। मां नथो चाहियां त ओठो मुंहिंजे भर में घुमंदो हुते हथियार खणी। जेकर हुनजो मीटर फुरियो न त मूंखे मारण में देरि कोन कंदो। मोहब जेकॾहिं असां शम्हूअ जो पनाह न कयोसीं न त रपन असांजे हिक ॿिए हमराह खे लेटाए विझो। बाबा साईं, रपन न ॼाण अलाए किथे निकल आहे। जॾहिं त असां सभु रपन जे साम्हूं आहियूं, उहो ओचितो अचे ऐं असांजो शिकार करे आराम सां निकिरी वञे। इन करे तव्हां सभिनि खे चवां थो त औकाफ़ वारी नज़र रखो ऐं रपन खे लेटाइण में देरि न कयो। बाबा साईं, हक़ीक़त इहा आहे जे रबनि जे अचण सां असांजा होश ख़ता थी वेंदा आहिनि। कमदार, रपन जे हिक ई हमले सां तुंहिंजा होश ख़ता थी विया आहिनि। हिनखे छॾियो बाबा साईं, हीउ कंहिं कम जो न। मोहब हिकु निकमो माण्हू हिते सभिनि खे माराए सघे थो। मोहब हिन खां पोइ कमदार खे ॻोठ खां ॿाहिरि न वठी वञिजो। पाण सां गॾु हिकु अहिड़े माण्हूअ खे खणिजो जंहिं मथां तव्हांजो भरोसो हुजे। जी बाबा साईं, ईअं ई कमु। ओसि ताईं रबन खे रोकींदा अचो जेसि ताईं असां कंहिं पार्टीअ में ऐलान नथा कयूं। हिकु चकर असां पार्टीअ में अची वियासीं त हिन ज़िले जा सभु ऑफिसर असांजी मुठ में हूंदा। ऐं हा, DSP खे चई रबन खे बदिराए छॾींदुसि। ॿीहर इन रबन जी हिते शिकिल बि न ॾिसी सघंदो। कमाल खान जिंदाबाद, 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 कमाल खान जिंदाबाद। कमाल खान जो सलाम ॾियो।
मुख वञे मुख वञे ये बता तोखे ज़मीन घुरिजे हाँ तोखे ज़मीन घुरिजे इहो शुक्र कयो जो तव्हांखे क़बर आहे जाइ मिली हाणे तव्हां ॿाहिरि वञ छा चवंदो वींदे कमाल खान जिंदाबाद छा चवंदे कमाल खान जिंदाबाद वञो वञो ऐं चओ था वञो कमाल खान छा जिंदाबाद हा हलो 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 रे कालू मां सम्झां थो त कमाल खान जी जेकी तूं ग़ुलामी करीं थो तूं मुतमिन न आहीं तुंहिंजी दिलि थधी न आहे ओठा मूंखे हिन दर जी नौकरी ॾियणी आहे छो त बाबा साईं मूंखे चयो त कालू मां हुजां या न हुजां पर तोखे हिन दर जो वफ़ादार रहणो आहे पोइ छो न ज़ालिम हुजे पोइ बि तूं उनजो वफ़ादार बणिजी वेंदे वफ़ादारी त मुंहिंजी रत में शामिल आहे पर मां त हिते कमाल खान खे मारणु आयो आहियां कमाल खान खे तूं हाणे नथो मारे सघीं छो त कमाल खान हाणे वधीक ताक़तवर बणिजी वियो आहे मां मञां थो त कमाल खान ताक़त वारो बणिजी वियो आहे ऐं अञा बि उनखे ताक़त खपे पर उन खां पहिरियां मां इन कमाल खान खे ख़तमु करे छॾींदुसि पोइ तूं बि मारियो वेंदे ओठा कमाल खान खे मारण खां पोइ जेकॾहिं मां मरी पियुसि त मूंखे ॾुखु न थींदो ख़ुदा करे त तोखे अहिड़ो मौक़ो मिले पर मूंखे कोन थो लॻे मूंखे ख़बर आहे कालू त कमाल खान मूंसां हथु इन करे मिलायो आहे त हू रबनि खे मारे विझनि जंहिं ॾींहुं रबनि खे मारे पूरो कंदा उन ॾींहुं हू मूंखे बि मारींदा जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ तोखे रबनि सां गॾु हुअणु घुरिजे हा कालू असां कमाल खान खां लिखणु नथा चाहियूं असां उन सां गॾु हुजणु चाहियूं था पोइ जेकॾहिं मारिया वञूं था त घोरियासीं ओठा सवाइ दुआ जे मां तुंहिंजी ॿी का बि मदद नथो करे सघां ओठा असांखे रॿ जो ॾिसो हुजे मां मञां थो त रबनि खे मां आज़ादु करायां पर यकीन रख कमाल खान त रबनि किथे आहे मूंखे इहा का बि ख़बर न आहे छा थो सम्झी ओठा त मां एतिरो बेवकूफ़ आहियां जो तुंहिंजी हिन ॻाल्हि ते मां यकीन कंदुसि मूंखे ख़बर आहे हाकिम खान जे माण्हुनि खे मारण में किथे न किथे तव्हांजा हथ ज़रूरु आहे इहो रबनि जो कमु आहे जॾहिं त हाकिम खान तोखे ॿुधाए चुको आहे हाकिम खान खे बेवकूफ़ करणु तुंहिंजे खाॿे हथ जो कमु आहे ओठा पर मूंखे न ॼाण त तोखे मूं मथां भरोसो कॾहिं ईंदो जॾहिं तोखे मूं मथां भरोसो मुकमल थींदो जेकॾहिं तो मथां भरोसो न हुजे हा त मां हिते न अचां ओठा तूं हिते बिलाल जे करे आयो आहीं बाक़ी तूं हूअं छा करे हिते कोन थी तुंहिंजो सौट जो लाश मां तोॾे मोकिलिया आहियां ऐं तुंहिंजी सौट कूंज खे मां हमेशह लाइ पंहिंजी हवेली जी कनीज़ बनाए रखां इन करे तुंहिंजी गैरत गवारा न कयो ऐं हिते हलियो आहे हाकिम खान जो मक़सदु कहिड़ो बि हुजे पर घटि में घटि मां तुंहिंजे मथां भरोसो रखी सघां थो पोइ मूंखे भरोसो ॾियार ऐं रबनि जो लाश मूंखे आणे ॾे मां रबनि जी तार में आहियां जॾहिं बि रबनि जी ख़बर पई त गॾिजी हली उन जे मथां हमिलो कंदासीं हे बि जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त इहो रबनि बिलाल मीरा ऐं कूंच वार सारे घर में रहनि जेकॾहिं उते न आहिनि त पोइ इहे ओठे जे साले बिलाल जे घर में हूंदा मुंहिंजो पंहिंजो बि इहो अंदाज़ो आहे कमाल साहब कोई जेको हुकुम हुजे चओ त जांच करे अचां जेकर असां जांच करण लाइ निकितासीं न त रबनि खे शक पइजी वेंदो ऐं हू कमीनो उतां निकिरी वेंदो मां चाहियां थो त हितां गोवर ऐं तूं निकिरो मां हाकिम खान खे फ़ोन करे छॾियां उनजा माण्हू पाण सां गॾु खणो ऐं अॼु राति वञी उते लिकी वियो जेकॾहिं उते हूंदा न त उतां बची निकिरंदा कोन पोइ तव्हां हाकिम खान खे फ़ोन कयो असां पंहिंजा माण्हू हुन तरफ़ छो न वठी हलूं गौर हाकिम खान हर कम में असां सां गॾु हूंदो आहे ऐं असां पाण में वाइदो करे छॾियो आहे त कमु भली नफ़े जो हुजे या नुक़सान जो हुजे असां हिकु ॿिए जो साथ कोन छॾींदासीं
ऐं कॾहिं वाइदे ख़िलाफ़ी न कंदासीं। ठीकु आहे बाबा साईं, तव्हां हाकिम ख़ान खे फ़ोन कयो, मां ऐं हैबत उन तरफ़ निकिरूं। यादि रखो, हितां निकिरण महिल तव्हांजे मथां ओठे जी नज़र न पवे, न त ओठो अहिड़ो कमीनो शख़्स आहे जो ख़तरे जी बू बि परे खां सिंघी वठंदो आहे। जेकॾहिं वञण वक़्तु तव्हां ते नज़र पियसि न, त पोइ इहा ॻाल्हि ख़तरे खां ख़ाली न आहे। ऐसे नज़र कोन पवंदी ओठे जी। ॿियो ख़बर, गफ़ार ख़ान जी ख़ैरात मां कमाल ख़ान तव्हांखे घणो हिसो ॾिनो? ख़ुदा जी मारपन सभिनी खे सेखारे लाथो अथसि। तव्हां मुहब माण्हू गफ़ार ख़ान खे माराए छॾियो। हाणे इहो ई कमाल ख़ान तव्हांजी रत पीअंदो, रत। गफ़ार ख़ान जो दुश्मन तूं बि तो आहे। मञा थो त मां हुनजो दुश्मन हुयुसि। हू मूंखे ऐं कमाल ख़ान खे पंहिंजो दुश्मन सम्झंदो, हू त तव्हांखे पंहिंजो हमदर्द सम्झंदो। तव्हां ॻोठ वारनि जे करे उन पंहिंजे सॻे भाउ खे हिन ॻोठ मां तड़े कढियो ऐं मूंखे बि हिन ॻोठ मां तड़े कढियाई। पोइ तव्हां गफ़ार ख़ान जे लाइ छा कयो? छा कयो तव्हां गफ़ार ख़ान जे दुश्मन सां मिली वियो। तव्हां गफ़ार ख़ान खे माराए छॾियो। जेकॾहिं इन कमाल ख़ान तव्हांखे रत जा भरियल टुकुर न खाराया न, तव्हां मुंहिंजो नालो ई मटाए छॾिजो। हाकिम ख़ान, मूं पंहिंजा अमरात ओॾे मोकिले छॾिया आहिनि। खेर में रबनि जी ख़बर पइजी वई आहे। तूं मुंहिंजे माण्हू सां गॾु पंहिंजा माण्हू मोकिले छॾ। जेकॾहिं रबन जी ख़बर पइजी वई आहे त पोइ ज़िंदा कोन बचंदो। हाकिम ख़ान, तूं रबन खे हल्को न सम्झ। जेकॾहिं असांजे हथनि मां इहो मौक़ो हलियो वियो त वरी असांखे अहिड़ो मौक़ो न मिलंदो। कमाल ख़ान तूं बेफ़िक्र रह, मां हितां पंहिंजा माण्हू मोकिलियां थो ऐं रबन हितां कोन भॼंदो। मुंहिंजा माण्हू पुॼण वारा आहिनि, तूं पंहिंजा माण्हू मोकिले छॾिजे। हाणे रबन खे ख़बर पवंदी त कमाल ख़ान उहो कारीगर आहे जेको पंहिंजो वेर कॾहिं बि न आहे छॾींदो, कॾहिं बि न। मां कमाल ख़ान खे हाणे घणो वक़्तु हिन घर में बर्दाश्त नथी करे सघां। मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे, कमाल ख़ान खे ज़हर ॾियण जो। छा तव्हां कमाल ख़ान खे ज़हर ॾींदो? तूं को बि ख़ौफ़ न कर छोटू। जॾहिं बि कमाल ख़ान खे ज़हर ॾींदसि न, पंहिंजनि हथनि सां ॾींदसि। सिर्फ़ु हिकु चकर हुनखे असां ते भरोसो थी वञे ऐं असांजे हथनि जो तयारु थियल खाधो खाए। अती कमाल ख़ान जहिड़ो शैतान माण्हू कॾहिं बि असांजे चकर में न ईंदो ऐं ना ई वरी असां ते भरोसो कंदो। किथे ईअं न थिए जो कमाल ख़ान जे मारण जे चकर में असां न फासी वञूं। अदा, मां सिर्फ़ु तुंहिंजे करे माठ में आहियां, इन जे करे चवां थी हितां वापसि हली वञ। जेकॾहिं कामयाबु थी वेंदसि त पोइ कमाल ख़ान ज़रूरु पूरो थींदो। जेकॾहिं नाकाम थी वियसि त हू मूंखे मारे छॾींदो न। हूअं बि साईं जे वञण खां पोइ हाणे मुंहिंजी दिलि जीअण थी नथी चवे। अदी, असां तोखे विञाइण नथा चाहियूं। जीजा, साईं खां पोइ असांखे तुंहिंजो सहारो आहे। जेकर तूं हली वेंदी त असांजो छा थींदो? मालिक सां हिन चकर असां सां ज़रूरु चङाई कंदो। अती हाणे जेको बि क़दम खणी न, सोची सम्झी खणिजांइ। हाणे जेकॾहिं असांजी का बि ग़लती पकड़जी पई न, त कमाल ख़ान हिते रहण कॾहिं बि कोन ॾींदो असांखे। अदा, हिन घर खे छॾण वारी मां बि न आहियां। जेकॾहिं कमाल ख़ान हिन घर मां असांखे कढण जी कोशिशि कई त मां उन जे साम्हूं बीह रहंदसि। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।